सिंध जी मिट्टीअ मां खुशबू वफ़ा जी अचे थी। हिते हर दर्द बि आख़िर मोहब्बत में बदिलजी वञे थो। अस्सलाम वालेकुम, जिए सिंध जिए लतीफ़। दोस्तो, अॼु असां तव्हांखे तारीफ़ कराईंदासीं हिकु बहादुर नौजवान जेको हमेशा पंहिंजी क़ौम खे इतिहाद में आणे थो। हिन शख़्सियत जो बुनियादी पैगाम उहो आहे त क़ौमूं तॾहिं मज़बूत थींदियूं आहिनि जॾहिं उन्हनि में मोहब्बत, इतिहाद ऐं हिक ॿिए लाइ इज़त हुजे। ज़िले घोटकी जे सरज़मीन अतरखान अबड़ो जो ॻोठ, जिथे मिट्टीअ मां सिर्फ़ माण्हू न पर सोचूं जनम वठनि थियूं। अॼु असीं ॻाल्हि करियूं था हिकु अहिड़े नौजवान जी जंहिं ख़ामोशीअ खे बि पैगाम बणायो ऐं जदोजहद खे पंहिंजो रस्तो ॾिनो। 1987 में जनम वठंदड़ ही नौजवान घोटकी ज़िले जे ॻोठ अतरखान अबड़ो सां तालुक़ रखे थो, पर संदसि सुञाणप सिर्फ़ हिकु नाले ताईं महदूद न आहे। हू हिकु सोच, हिकु जज़्बो ऐं हिकु मिशन आहे। ही नौजवान अबड़ो क़ौम खे हिकु करण जो ख़्वाबु ॾिसे थो। हू चाहे थो त हर दिलि वेझी थिए, हर इख़्तिलाफ़ ख़तमु थिए। हू चवे थो, जॾहिं क़ौम गॾु थी वञे तॾहिं ई असुल ताक़त पैदा थिए थी। ही शख़्स सिर्फ़ ॻाल्हियुनि ताईं महदूद न आहे, हू अमली तौर ते माण्हुनि खे गॾु करण जी कोशिश करे थो। जिथे फ़ासिला हुआ उते पुल ठाहिण जी कोशिश, जिथे ख़ामोशी हुई उते आवाज़ बणजण जी कोशिश। ही नौजवान साबित करे थो त तब्दीली ख्वाबनि सां न पर मेहनत सां ईंदी आहे। अॼु जे नौजवाननि लाइ हिन जो पैगाम वाज़े आहे, पंहिंजे क़ौम सां जुड़ियो, पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहो ऐं पंहिंजी सुञाणप खे मज़बूत कयो। छो त क़ौमूं तॾहिं तरक़ी कंदियूं आहिनि जॾहिं नौजवान जाॻंदा आहिनि। ही कहाणी कंहिं हिकु माण्हूअ जी न आहे, हीअ कहाणी हिकु सोच जी आहे। हिकु अहिड़ी सोच जेका चवे थी अबड़ो क़ौम हिकु थिए, मोहब्बत सां अॻिते वधे। अबड़ो क़ौम खे गुज़ारिश आहे त असांजो यूट्यूब चैनल सिंध वाइब स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। असांजे चैनल खे ॾिसण न विसारींदा। चैनल ते तव्हांखे मिलंदा खोड़ सारा अहिड़ा मवाद। अचो त गॾिजी पंहिंजी ॿोली, पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी क़ौम खे अॻिते वधायूं। चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे लाइक ऐं शेयर करियो।